ऐं असांजा मुतालबा इहे आहिनि त असांजो ख़ासि करे असांजी तनज़ीम आहे गिरेवा ऐं सिंध पेंशन ग्रेड लाइ थियल आहे असांजो 10 तनज़ीमूं जो अॼु असांजो थियल हुयो एहतियात असांजे साम्हूं तव्हां प्रेस क्लब में हाज़िर थिया आहियूं। उन असां मुतालबा आहिनि त ग्रुप इंश्योरेंस ख़ासि जेको आहे उहो असांजे पघारनि मां कटौती कयो थो वञे, कटौती कयो वेंदो। जॾहिं असां हाज़िर मुलाज़िम हुयासीं सरकार, हाणे बि जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उनजे ग्रुप इंश्योरेंस हर माहवार कटौती कई थी वञे। ॿिनि सूबनि में ख़ासि करे KPK बलूचिस्तान में जेको आहे ग्रुप इंश्योरेंस जे बेनुअल फंड ॾिनो वियो आहे, पर असां सिंध सां माटे जी माल सलूक आहे ऐं हिते ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनुअल फंड सिहत कार्ड ऐं ॿिनि सूबनि में जेको आहे 25% पघार वज़ीर 2022 वधाई, पर असांजे सूबे में जेको आहे 15% वधाई, 10% असांजो सूबो सिंधो जेको आहे असां सिंध जे मुलाज़िमनि जो पेंशन में जेको आहे हक़ खाई वियो। तंहिंजे करे असांजा मुतालबा आहिनि त ग्रुप इंश्योरेंस बेनुअल फंड सिहत कार्ड 10% जा रहियल असांजी पेंशन आहे उन में इज़ाफ़ो कयो वञे। असां एहतियात कयो आहे ऐं एहतियात करण खां पोइ हुकूमत असांखे घुराए ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर ॻाल्हियूं करण खां बाद में वरी कुझु टाइम असांखे ॾिसे एहतियात खे टारे वरी ॻाल्हि को फ्री थी वञे। हाणे को सी जेको ठहियो सिंध इम्प्लाइज़ लाइ असां उनजी बि सपोर्ट कईसीं, पर उन सां बि गवर्नमेंट दोखो कयो आहे। असां सम्झूं था असांजी सिंध गवर्नमेंट दोखो करे थी। हाणे बि काबीना इजलास थियो, उन काबीना इजलास में एम्प्लॉइज़ लाइ सम्झो ऐं सिंध पेंशन गिणण लाइ जा जेके हुया वाइदा थियल उहे काबीना जे हिन में कैबिनेट में जेके शामिल एजेंडा में शामिल कया विया। असांखे शक आहे त हिन में गवर्नमेंट जी बदयानती आहे। जेकॾहिं सुभाणे जे हुन में काबीना इजलास में असांजी ॻाल्हि खे मुतालबा मंज़ूर न कया विया त असां बिलावल हाउस ऐं वज़ीर आला हाउस अॻियो सिंध पेंशन गिणण लाइ इस्तफ़ा भरपूर तरह एहतियात करे धरणो हणंदासीं।